हरे कृष्ण। त असांजो अॼु जो चर्चा जो विषय आहे प्रार्थना जी शक्ति। प्रार्थना में सभई शक्ति आहे। असां पंहिंजे भगवान सां जे माध्यम सां जुड़ल आहियूं, उहो ई प्रार्थना आहे। प्रार्थना जे माध्यम सां असां पंहिंजे भगवान सां जुड़ल आहियूं। अगरि असां इतिहास ॾिसूं त जंहिं वॾनि भक्तनि जो, जंहिं वैष्णवनि जो शास्त्रनि में नाम आहे, उहे सभु भगवान जी प्रार्थना में। ऐं भगवान पंहिंजी लीला में इहो उदाहरण प्रस्तुत कंदा आहिनि कि अगरि कोई भी मानी शरण में अचे, कोई मुंहिंजो नालो जप करे, कोई मूंखे प्रार्थना करे, त मां उनखे छॾंदुमि न। भले पोइ उहो व्यक्ति कोई भी हुजे, यानी भले वो कोई खराब व्यक्ति भी हुजे, लेकिन भगवान एतिरो कृपालु, एतिरो दयालु है कि प्रार्थना ॿुधी ईंदा। हालांकि प्रार्थना हृदय मां निकिरणु खपे, और प्रार्थना उन जे ही हृदय मां निकिरंदी जंहिंजो हृदय लॻल आहे तपस्या में। असां जेतिरी तपस्या कंदा आहियूं, ओतिरी असांजी प्रार्थना जी शक्ति वधंदी आहे। तपस्या जो मतलब इहो कान्हे तव्हां सोचो कि घर बार छॾे हली वञो हिमालय में। ये तपस्या ना है। वो भी है तपस्या, लेकिन असांखे ओतिरी कठोर तपस्या करण जी ज़रूरत कान्हे। असां नथा चाहूं कि तव्हां कुछ न खाओ, सिर्फ ऑक्सीजन ते जियो या सिर्फ पाणीअ ते जियो, न, इहो नथा चाहूं। ये भी तपस्या है, लेकिन असांखे एतिरो कठोर तपस्या करण जी ज़रूरत कान्हे। जीअं नंढो ॿार हूंदो आहे हिकिड़ो, नंढो आहे, 5 महीने 6 महीने जो ॿार आहे, उनजी माता सुम्हारे रखियो अथईं पलंग ते, किचन जे कम में लॻी पई, रोटी पाणी त ठाहिणी आहे न। त हाणे ॿार खे बुख लॻी त करे छा? पलंग तो लही करे ईंदो, फ्रिज खोलंदो, खीर कढंदो, टोप में विझी करे टरकाईंदो गैस ते, पीअंदो, ईअं त कंदो कान। हे त वेही भी न पाईंदो। अगरि हिकु बार 5 महीने ॿार सुम्हियल आहे त वेही भी न पाईंदो, एतिरी शक्ति कान्हेसि का हथ पेरनि में। त इहो छा कंदो? पाण खे सम्झंदो कि मां कीअं आहियां, असहाय आहियां। असहाय मतलब मुंहिंजी पंहिंजी कोई शक्ति आहे ई कान, मां असहाय आहियां। पूरी तरह मां निर्भर आहियां पंहिंजी माता जे मथां। त इन करे उहो सतु कंदो पंहिंजी माउ खे। कीअं सतु कंदो? व्हाट्सएप मैसेज कंदुसि या फ़ोन कंदुसि। न फ़ोन करे पाईंदो, न व्हाट्सएप मैसेज करे, यानी इन वटि कोई साधन ही कान्हे को। तव्हां ॾिसो था कि प्रार्थना केतिरे सुठे सां निकिरंदी आहे जॾहिं साधन हटी वेंदा आहिनि। असां इहो ॿुधाईंदासीं, हे उदाहरण खां पोइ। हाणे हिन वटि छा इहो त इहो सतु बि नथो करे सघे पंहिंजी माउ खे। माता खे त ॻाल्हाए करे नथो सतु करे सघे। उन वटि हिकु ही साधन आहे, उन वटि हिकु ही साधन अथसि। उहो छा अथसि? उहो रोईंदो, छोकी न उनखे कोई भाषा अचे, न कुझु ॻाल्हाए सघंदो, त सिर्फ़ु रोअंदो। ऐं हिकु बार थोरो सो रोईंदो, पहिरों दौड़ हथ पेर हिलाईंदो, कोई आहे ई कान। वॾा भाउ भेण स्कूल हली आहिनि पढ़ण लाइ, असांजो पिता हली वियो दुकान ते, माता किचन में, त हिनखे ॾिसण वारो कोई आहे न कान। हथ पेर हलाईंदो, अखियूं खोले ॾिसंदो पहिरों त।
संसार बार बार नयो ॾिसे थो न, त थोरो सो रोवंदो। हाणे थोरो सो रोअण में हुन माता खे आवाज़ ई न अचे, हुते ॿिया कम हलनि त हुनजी आवाज़ ज़्यादा आहे, ॿाहिरों गोड़ ज़्यादा थो अचे, त छा कंदो, हे वॉल्यूम वधाईंदो पंहिंजो, इहो ईंदो अथसि। ॿार हिकु ॾींहं जो बि हुजे न, उन ख़बर आहे केतिरी वॉल्यूम वधाइणी आहे, इहो ख़बर अथसि। अच्छा, ॿार में बि बुद्धि हूंदी आहे, भले मॉडर्न विज्ञान न सभु ॿुधाए सघे, शास्त्र ॿुधाईंदा आहिनि। ॿार खे छा खपे, ॿार खे अटेंशन खपे। तव्हां छॾे छॾो ॿार खे, रोअण चालू कंदो, भई मां कोई हुजे, मूंखे ईअं छॾे थो त छॾो पिया, कोई न कोई हमेशह हुजे, जेॾीमहिल सुम्ही पियो आहे त सुम्ही पियो आहे। त वॉल्यूम वधाईंदो त माता खे ॿुधण में ईंदो, अञा वॉल्यूम वधाईंदो, अञा वॉल्यूम वधाईंदो, जेसि ताणी माता अची करे हिनखे बुख लॻी आहे, हिनखे कुझु खाराए न, खीर न पीआरे, हे शांति न पवण वारो आहे। इहा ई आहे प्रार्थना। ऐं केतिरो वॾो बि कमु हुजे न माता खे, उहो छॾे करे ईंदी, जो अगरि ॿारु चुप नथो करे, ॿार खे कुझु खिलौनो ॾींदसि, न खपे, झूले में न खपे। हाँ, पंहिंजे वॾे पुट खे या धीअ खे मान लो उहो घर में आहिनि, या ॿियो कोई घर में आहे, वञ भाई ॿार खे संभालीस, न खपे, हे बि न खपे, हो बि न खपे, त छा खपई, चई मानी मां खपे मूंखे। जॾहिं मानी मां ईंदी, मूंखे गोद में खणंदी, तॾहिं मां चुप थींदुमि। कॾहिं कॾहिं ॿार हूंदा आहिनि, थोरा खिलौना ॾेई छॾोसि त चुप थी वेंदो, कोई ॿियो कोई खणी वठेसि त चुप थी वेंदो, लेकिन कॾहिं कॾहिं हिकदमि ज़िद ते अची वेंदा आहिनि। और जेसि ताणी माता न ईंदी, हे न चुप थियण वारा आहिनि। त इहो असांखे प्रार्थना जो इलाही इम्पोर्टेंट सिद्धांत सम्झाईंदो आहे ॿार। असां वेंदा आहियूं भॻवान वटि, असां वटि पैसा आहिनि, रोटी पाणी सभु खाधी पी, आराम सां हलो थोरो चकर हणी अचूं, हलो थोरो घुमी अचूं। घुमण में हलो कोई मंदिर अची वियो, ठीकु आहे, दर्शन करूं, पोइ भॻवान जी प्रार्थना करूं, ॾिजो ॾिजो, वॉल्यूम कान्हे, वो अंदरों फील नथो थिए, इन करे भॻवानु ॾिसंदो आहे, ठीकु आहे, हा कुझु चई, ठीकु आहे, हलो भाई नेक्स्ट, नेक्स्ट थी वेंदासीं। पोइ असां चयो असांजी प्रार्थना ॿुधी नथियूं वञनि, भॻवानु ॿुधंदो तव्हांजी प्रार्थना, तव्हांखे अञा निर्भर थियणो पवंदो भॻवान ते। हिनमहिल तव्हां सभु आत्मनिर्भर ठहण वारा आहियो न, भाई देश जो प्रधानमंत्री ठहे थो, चए थो आत्मनिर्भर थियो, खैर उहो हिकु अलॻि एस्पेक्ट आहे आत्मनिर्भर थियण जो, लेकिन शास्त्र सेखारींदा आहिनि भॻवान ते निर्भर थियो। भॻवान बि गीता में चईंदो, सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः। सर्वधर्मान सभु छॾो, माम एकम शरणम व्रज, सिर्फ़ मांजी शरण में अचो। भगवान कॾहिं न चईंदो आत्मनिर्भर ठहो। हाँ, रोटी खाइण लाइ कमायो था, उहो आत्मनिर्भर अलॻि, लेकिन उन में बि एक्चुअली तव्हां महिनत करो था रिज़ल्ट लाइ, त तव्हांखे भॻवान जे मथां ई निर्भर आहे। जीअं बारिश जो मौसम थो हले, काथे झुड़ थिए थो, काथे मींहुं पए थो, काथे न झुड़ आहे न मींहुं आहे। बम्बईअ में चङो मींहुं पवे हर साल हिन मौसम में, कल्ह बि एतिरो 2 ॾींहंनि खां मींहुं थो पए, चङा एरिया भरिजी विया आहिनि पाणीअ सां। लेकिन पाणी कहिड़े कम जो हिते, ठीकु आहे, पाणी जेके वॾा टैंक आहिनि जंहिंजो सिटी में सप्लाई थो थिए, उहो भरिजे थो, लेकिन अंदर में मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, यूपी, राजस्थान, हिते ज्यादा खेती ज्यादा आहे, हिते पाणी खपे न। कलयुग में उते अचे नथो पाणी, त पाणी न ईंदो, या पाणी अचे न अचे, त किसान कीअं कंदो?
किसान पंहिंजो खेत ठाहींदो, ॿिज विझंदो, खेत जोतंदो, तयार करे रखे छॾंदो, पोइ छा कंदो? पोइ प्रभुअ ते निर्भर रहंदो न, छोकी प्रभु जॾहिं पाणी वरसाईंदो तॾहिं त हिन जा खेत, हिन जा ॿिज जेके अथसि उहे उगंदा, तॾहिं खेत में कुझु फसल थींदी। सूर्य बि खपे, सूर्य बि खपे, सूर्य जी किरण न ईंदी त पौधा न वधंदा। तव्हांखे ख़बर आहे जेके भाॼियूं हूंदियूं आहिनि या फ्रूट हूंदो आहे जेको, उन में जेको टेस्ट ईंदो आहे न, हर भाॼीअ जो पंहिंजो टेस्ट हूंदो आहे, त भाॼीअ में जेको टेस्ट ईंदो आहे उहो टेस्ट चंड जी किरण जे करे ईंदो आहे। यानी कि फसल लाइ, सुठी फसल लाइ पाणी बि खपे, सूर्य बि खपे ऐं चंड बि खपे ऐं हवा त खपे ई, ऐं किसान हुन जी देखभाल करे थो। त हवा, पाणी, सूर्य, चंड इहो असांखे प्रभुअ जे मथां निर्भर रहणो पवंदो। त आत्मनिर्भर थियण जो मतिलबु आहे तव्हां पंहिंजी महिनत करो, बुद्धि लॻायो, बाक़ी भॻवान ते निर्भर। त प्रार्थना, तव्हां आयो मंदिर, प्रार्थना कयो, ओतिरो ध्यानु न ॾियो। हाणे मनी हलो कोई दुख अची वियो असांजे जीवन में, संसार में, भॻवान न करे लेकिन दुख त ईंदो रहंदो आहे, छा कजे। घर में कल्ह ई असांखे पतो पियो, हिकु ॼणो असांजो भक्त आहे, हुनजे पीउ खे कोरोना थी वियो ऐं हफ़्ते में गुज़ारियो कल्ह। छा कजे हाणे? त जॾहिं कोरोना थी वियो तॾहिं जा प्रार्थना कंदा आहियो त उन प्रार्थना में तव्हांजो छा आहे, वॉल्यूम वधे थो। वॉल्यूम वधण मतिलबु तव्हां ज़्यादा शरणागत था थियो, जो कि तव्हांखे ज़रूरत आहे। तव्हांखे जॾहिं पैसनि जी ज़रूरत आहे, स्वास्थ्य जी ज़रूरत आहे, घर में कुझु दुखत थी वियो आहे उनखे ठीकु करण जी ज़रूरत आहे, तॾहिं असां ज़्यादा निर्भर थींदा आहियूं। ऐं कॾहिं सभु तव्हांजा फैसिलिटी वग़ैरह सभु हटाए छॾिया आहिनि तव्हांजे कर्मानुसार, ओॾी महिल ख़ाली थी वेंदा आहियूं जॾहिं, त जेकी प्रार्थना निकिरंदी, उहो जेको ॿारु रोए थो न, जंहिंखे हुनजी माउ खपे, ॿियो कुझु न खपे, उहा प्रार्थना निकिरंदी। हाणे बिना ख़ाली थिए बि तव्हांजी प्रार्थना थी सघे, त उहो असांखे सिखणो आहे। हिकिड़ो उदाहरण असां खणूं था द्रौपदीअ जो। तव्हां सभिनि खे ख़बर आहे, 5 पांडवनि खे युधिष्ठिर महाराज कॾहिं बि जुआ न पियो खेॾणु चाहे। संत माण्हू हुनखे जुआ सां छा मतिलबु, लेकिन क्षत्रिय, अगरि क्षत्रिय खे तव्हां युद्ध लाइ ललकारींदव या जुआ लाइ, त उहो मना न करे सघंदो, उहो क्षत्रिय धर्म आहे। ऐं युधिष्ठिर वचन कयो हुयईं कि मुंहिंजा वॾा जेके मूंखे चवंदा, मां अखियूं बंदि करे उहो कंदुमि। त धृतराष्ट्र त वॾो थियसि न, पांडुअ जो वॾो भाउ आहे, त हिन लाइ त वॾो थी वियो, पिता समान आहे। त धृतराष्ट्र जॾहिं चयईंसि जुआ खेॾ, अच भाई भाउरनि में आपस में थोरो खेॾूं। घर में बि तव्हां कॾहिं कॾहिं असां ॾिसंदा आहियूं, ॾियारीअ में वेठा आहिनि माण्हू, घर में खेॾंदा आहिनि, या कोई सावण में वेठो आहे, रक्षाबंधन, त ईअं ई चीज़, ईअं ई गेम आहे। त हुन में फसाए छॾियईं शकुनी ऐं दुर्योधन, सभु हली वियुसि, पाण बि हली आहे। आख़िरीअ में द्रौपदीअ खे बि दाव ते लॻाईं, जॾहिं द्रौपदीअ खे घसीटे करे दुशासन वठी आयो। सभु तव्हांखे ख़बर आहे, मां ज़्यादा डिटेल में नथो वञा। द्रौपदीअ खे घसीटे वठी आयो, द्रौपदी न पई चाहे अचणु, कीअं ईंदी, त राणी आहे। हाणे द्रौपदी वई, धृतराष्ट्र खे हथ जोड़ई, भीष्म खे हथ जोड़ई, द्रोणाचार्य, विदुर, कंहिं न ॿुधई। ऐं पांडव त ॾिठई, हुनखे ख़बर पियो पांडव त पंहिंजे ई गुलाम थी विया आहिनि दुर्योधन जा, त उहो त कुझु चई नथा सघनि। त सभिनि खे प्रार्थना कई, न बची पायो। दुशासन खे चई हीअं न कर, सुठो कान्हे, मां तुंहिंजी भाॼाई आहियां ऐं इंद्रप्रस्थ जी मां राणी आहियां, तॾहिं बि न ॿुधियो। इलाही सम्झाई, भाई मां बि जाइफ़ा आहियां, जीअं तुंहिंजी माउ जाइफ़ा आहे, मां बि जाइफ़ा आहियां, ईअं तूं कीअं थो करी, न ॿुधे।
असुरी भाव, राक्षस आहे। हाणे कोई साधन कान्हे बचाइण जो, त छा कयईं, पंहिंजे हथ सां पकड़णु चालू कयईं साड़ीअ खे। हाणे हथ सां बि पकड़े त दुशासन त 10,000 हाथियुनि जो बल रखंदो आहे। ऐं हे हिकु अबला चयो वियो आहे, नारी छा कंदी? हिकु जाइफ़ा घणी शक्ति हूंदी हुनखे शरीर में। हथ छॾिजी वियसि, पोइ आख़िरी में छा कयईं, पंहिंजे ॾंदनि ते फसाईं, ॾंदनि ते साड़ी फसाईं, उहो बि निकिरी वियसि। फाइनली जॾहिं ख़बर आहे कि हाणे भाई साड़ी ख़तमु थियण वारी आहे, शरीर ते कुझु न रहंदो, त पंहिंजा हथ मथे कयईं। हाणे भॻवान ते पूर्ण निर्भर, ॿियो कुझु आहे ई कान, पूर्ण भॻवान ते निर्भर। हे कृष्ण, हे गोविंद, हे गोपीजन वल्लभ, हे द्वारकावासी, भगवान कृष्ण के पुकारे। त हाणे तव्हांखे ख़बर आहे भगवान कीअं प्रकट थियो। हे त हेॾे असां ॾिसूं पिया कि हस्तिनापुर में छा थो हले, द्वारका में छा पियो थिए, कृष्ण रुक्मणीअ सां वेठो आहे, भगवान कृष्ण रुक्मणी सां वेठा आहिनि ऐं चर्चा हले थी। ऐं भगवान खे ख़बर आहे छा थो हले, अंतर्यामी आहे प्रभु। रुक्मणीअ खे बि ख़बर आहे। त रुक्मणी चईंसि, प्रभु तव्हांजी भक्त आहे, द्रौपदी सिर्फ़ु तव्हांजी भक्त कान्हे, तव्हांजी सखा बि आहे। हुन सां ईअं थिए थो, तव्हां वञी बचायो छो नथा? त कृष्ण जी मां छो वञा, मूंखे त सत नथी करे न। उहा हिन जी धृतराष्ट्र ॾे, विदुर ॾे, भीष्म ॾे, उन्हनि खे चए थी बचायो, मूंखे थोड़ी चई त मां छो वञा। रुक्मणी तो चए रे ईअं छो थो करे प्रभु, अॼु सभिनि जी रक्षा करण वारो भक्त वत्सल प्रभु अॼु छो नथो रक्षा करे। त पोइ वरी चईंसि रुक्मणी, हाणे त वञो, हो कोई रक्षा नथा करनि। त कृष्ण जी मूंखे सती नथी करे, मां छो वञा। पंहिंजे हथ सां बचाए थी, चई तॾहिं बि तव्हां वञो। त कृष्ण चई न अलाए एतिरो दूर आहे, द्वारका खां हस्तिनापुर केतिरो दूर आहे, घणो ट्रैफिक मिलंदो, प्लेन त आहे कान, रथ ते वञिणो आहे। हूअं त भॻवान खे हिकु सेकेंड बि न लॻंदो, भॻवान खे पहुचण जी ज़रूरत कान्हे, भॻवान सर्वव्यापी आहे, हर जॻह रहे थो। अच्छा, चङा ॼणा चवंदा आहिनि कि भॻवान हर जॻह आहे त मंदिर छो वञूं असां प्रार्थना करण लाइ। सही ॻाल्हि आहे, हिक हिसाब सां सही ॻाल्हि आहे, भॻवान हर जॻह आहे, सर्वव्याप्त आहे। तव्हांखे मंदिर न बि वेंदो त कमु हलंदो, लेकिन जो असां नंढा आहियूं न, हर जॻह भॻवान खे ॾिसी थोड़ी सघंदासीं। जीअं ह्यूमिडिटी हूंदी आहे न, नमी, पाणी त सभु जॻह आहे, किथे आहे बारिश जो मौसम आहे, 80% नमी, 90% नमी, त तव्हांखे पाणी खपे त हीअं हवा में पी वठंदो त हवा में त पी न वठंदो, तव्हां त वेंदो नलके वटि, जिते पाणी अचे थो गाढ़ो, उहो तव्हां पी सघो। त असांखे मंदिर जी इलाही आवश्यकता आहे, जो कि असां उन लेवल ते न आहियूं कि असां वेही रहियासीं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। ऐं भॻवान सर्वव्यापी आहे, अॼु बि ॿुधनि थो तव्हांजे, लेकिन असांखे मंदिर ईंदासीं त ज्यादा कनेक्शन थींदो आहे। त भॻवान चईंसि रुक्मणीअ खे, न इलाही ट्रैफिक थींदो, एतिरो वेंदो रहंदुमि। रुक्मणी सोचे थी प्रभु वञे छो नथो। त जॾहिं द्रौपदी ॾंदनि ते फसाई, रुक्मणी चईंसि हाणे वञो, हुनजी साड़ी ख़तमु थियण वारी अथसि। तॾहिं बि कृष्ण चई मूंखे छा करिणो आहे, मां न पहुची पाईंदुमि, देरि थी वई। ऐं जीअं ई द्रौपदीअ चई हे गोविंद, ॿई हथ छॾे छॾियईं, हाणे जेको तव्हांखे करिणो अथव प्रभु करो, हे साड़ी वई त वई, हथ खणी छॾियईं। इन करे शरणागत जो हिकु असांखे इलाही ॼणा भक्त ॿाहिरां जा पुछंदा आहिनि, चई तव्हां हथ खणी छो नचंदा आहियो, हरे कृष्ण हीअ हथ खणी छो नचंदा आहियो।
मां चयुमि अगरि तव्हां पुलिस वटि वेंदव कुझु गड़बड़ कयो अथव त पुलिस तव्हांखे बंदूक ॾेखारींदी ऐं चईंदी हैंड्सअप। छो? हथ मथे करण लाइ छो चईंदी आहे? इहो हिकु साइन आहे न, सरेंडर। सरेंडर करो पुलिस वटि। ख़ैर भॻवान को पुलिस कान्हे त द्रौपदी इहो कयईं। द्रौपदी इहो कयईं त द्रौपदीअ पंहिंजा हथ खणी, मतिलबु भॻवान खे इहो इशारो आहे कि प्रभु मां सभु छॾे छॾियो, हाणे तव्हां रक्षा करो, मुंहिंजी लाज बचायो त बचायो, न बचायो त तव्हांजी मर्ज़ी। जॾहिं महाभारत ईंदो हुयो न पहिरियों, चङा साल पहिरियों, 20-25 साल पहिरियों जॾहिं महाभारत ईंदो हो टीवीअ में, त बम्बई में तव्हांखे ख़बर आहे नल बाज़ार, भिंडी बाज़ार, मोहम्मद अली रोड, ये सभु साउथ बॉम्बे में आहिनि। त हिकु मुसलमान भक्त मतिलबु मुसलमान हुयो, लेकिन ओॾी महिल महाभारत जो एॾो क्रेज़ हुयो जॾहिं नयो नयो ठतो हुयो, त हर जॻह महाभारत सभु संडे ॾींहुं सुबुह जो 9 वॻे सभु वेही रहंदा। त हिकिड़ो मुसलमान इहो एपिसोड ॾिठईं कि द्रौपदीअ जी इहा लाज ख़तमु थियण वारी आहे, भॻवान त ॿिए एपिसोड में अची बचाईंदो हिकु हफ़्ते खां पोइ। लेकिन उन मुसलमान खे एतिरो दुख लॻो कि जाइफ़ा आहे, हीअ राणी आहे, राणी हुजे चाहे न हुजे, लेकिन जाइफ़ा जी इज़त 20,000 योद्धा वेठा हुया ओॾी महिल, हू सही न सघियो, हुनखे हार्ट अटैक अची वियुसि ऐं गुज़ारे वियो। हिकु हफ़्तो बीहे त ॾिसे हा, लेकिन तॾहिं बि हुनखे सदगति मिलंदी, जो कि द्रौपदीअ जे मथां, द्रौपदी भॻवान जी महान भक्त, उन जे मथां चिंता कंदे कंदे, चिंतन उन जो कंदे शरीर छॾियईं, त ज़रूरु सदगति मिलंदी। त जीअं ई द्रौपदीअ हथ खणी करे, मतिलबु छा, हाणे मां छॾे छॾियो, पुकारई भॻवान खे, हे द्वारका वासी, हे गोपीजन वल्लभ, हे गोविंद। हिते रुक्मणी हीअं ॾिठई, कृष्ण आहे ई कान, गायब, तुरंत, ऐं कृष्ण पहुची हस्तिनापुर ऐं साड़ीअ जे रूप में द्रौपदीअ खे लपेटे वरितई। अनंत साड़ी प्रदान कयईं द्रौपदीअ खे। त जेसि ताणी असां सम्झूं, ॾिसो तव्हां सम्झो, ईअं नथा चऊं कि तव्हां पंहिंजो घर ख़ाली करे छॾो, घर दान करे छॾो, रोड ते अची वञो, पोइ भॻवानु प्रार्थना ॿुधंदो, न, इहो ज़रूरी कान्हे। लेकिन भाव उहो हुजणु खपे कि प्रभु मां वटि पैसा आहिनि, मां वटि घर आहे, मां वटि परिवार आहे, सभु आहे मां वटि, मांजो वापार बि सुठो थो हले, कोई कमी कान्हे, तव्हांजी कृपा सां कोई कमी कान्हे, तॾहिं बि प्रभु तव्हांजे मथां मां पूरी तरह शरणागत आहियां। अंबरीश महाराज पूरे पृथ्वी जो राजा जॾहिं हुयो, अंबरीश महाराज पूरे पृथ्वी जो राजा, लेकिन डेली सुबुह जो मंदिर वेंदो, पंहिंजे घर में ठाकुर जी जो मंदिर, वॾो मंदिर, राजा आहे त मंदिर बि ओतिरो ठहींदो न। हाणे ॾिसो, राजा आहे, कोई कमी कान्हे, हिकु इशारो करे सॼी पृथ्वी जा राजा नतमस्तक थियल अथसि, भूमिपति, लेकिन रोज मंदिर ईंदो, पंहिंजे हथ सां ॿुहारी कढंदो, पोछो लॻाईंदो, भक्तनि जी सेवा कंदो, प्रभुअ जो श्रृंगार कंदो, प्रभुअ खे माला पाराईंदो, पूरो भोग लॻाईंदो, यानी सभु सेवा पाण करे। ईअं न कि तव्हांखे पूरो ग़रीब थियणो आहे, सभु छॾे छॾिणो आहे, जे मोबाइल ऐं टीवीअ ते इहो लेक्चर था ॾिसो उहो बि छॾे छॾो ऐं रोड ते अची वञो, ज़रूरत कान्हे। लेकिन भाव उहो हुजणु खपे असांजो अंदरों कि मां तव्हांजे दर ते आयो आहियां, मां वटि पंहिंजो कुझु कान्हे, प्रभु हे जेको सुठो परिवार ॾिनो अथव, हे पैसा ॾिना अथव, हे इज़त ॾिनी अथव, नाम ॾिनो अथव, हे सभु तव्हांजो ॾिनल आहे, मुंहिंजो कुझु कान्हे।
माने मथां आशीर्वाद करो। हाणे प्रार्थना भी अलग अलग हूंदी आहे न। इलाही बेसिक जेके सॼी दुनिया प्रार्थना में लॻल पिया हूंदा आहिनि, उन्हनि खे प्रार्थना त न चइबी आहे, लेकिन ठीकु आहे, माण्हू हुनखे चईंदा आहिनि प्रार्थना, कि वञी भॻवान खां कुझु घुरणु, कि प्रभु मूंखे पैसा ॾियो, नौकिरी लॻवायो, घर छाहे, घर में सुख शांति आवे, दुख मिटे तन का, ओम जय जगदीश हरे। त भगवान खे प्रार्थना त करूं था, सुख संपत्ति घर आवे, लेकिन छो तव्हां भगवान खे कुछ ईअं घुरो? ठीकु आहे, तव्हांखे छा थो लॻे? जेको ॿार जी स्टोरी ॿुधाई, अगरि तव्हांजो ॿार आहे, उहो 6 महीने जो रोए थो या निंड में बि जागियो, जेके माताऊं आहिनि नज़र रखंदियूं आहिनि, सुम्ही पियो आहे, ठीकु आहे, शांति सां, मां पंहिंजो घर कमु निपटाट। जीअं निंड में जागियो, थोड़ी हलचल थी, वो माता समझी वठंदी। छा मां जो हृदय न समझंदो ॿार खे, कि माने ॿार खे छा खपे? ॿार खे कुछ चवण जी आवश्यकता आहे, घुरण जी आवश्यकता आहे? त तव्हांजो ॿार थियो 2.5-3 साल जो, वञे तो स्कूल, किंडर गार्डन या प्ले स्कूल, 3-4 घंटे लाइ वेंदो आहे, त सुबुह जो 7 वगे वञी 11 वगे अचे तो जॾहिं, त तव्हांखे अची चईंदो मूंखे बुख लगी आहे, या मूंखे प्यास लगी आहे, मूंखे कुछ खाराए पीआरो, चईंदो? न चईंदो। तव्हां पाण ई ॿार खे पहिरों भाकुर पाईंदवसि, चुमंदवसि, हुन बूट जोराबा लाहे करे, उनखे फ्रेश बढ़िया कराए, नया कपिड़ा, पहिरों पाणी पीआरींदवसि, या जूस पीआरींदवसि, या आइसक्रीम खाराईंदवसि, चॉकलेट खाराईंदवसि, या रोटी कुछ खाराईंदवसि। हो न बि चईंदो, न 4-5 कलाक पहिरों खाधो अथई, टिफिन त खाए पहिरों। माता त ॾिसो, मां जो हृदय आहे न, वो त टिफिन खोले करे ॾिसंदी कि खाई आयो आहे कि न खाई आयो आहे। जाइफ़ा 2 ॼणनि जो टिफिन खोले ॾिसंदी, पंहिंजे ॿार जो बि, पंहिंजे मुड़ुस जो बि, खाई आयो आहे कि न खाई आयो आहे। त छा हुन ॿार खे चवण जी ज़रूरत आहे कि मम्मी मूंखे बुख लगी आहे, रोटी खाराए? न। त जॾहिं तव्हांजो संबंध हिन ॿार सां 2.5 साल 3 साल जो सिर्फ़ संबंध आहे, ऐं गर्भ में भी रहियो, तव्हांजे पेट में रहियो 9 महीना, ठीकु आहे, 4 साल जो संबंध, ऐं तव्हां सम्झी था वञो हुनजे हृदय खे। मां खे ख़बर हूंदो आहे नंढो ॿार बुख में तो रोए, या हुनजो डाइपर चेंज करण जो टाइम अची वियो आहे, ख़बर पइजी वेंदो आहे। त असांखे छा थो लॻे कि भगवान जंहिंसां असांजो नित्य शाश्वत संबंध आहे, करोड़ अरब खरब ये भी नंढा आहिनि, एतिरा जन्म न, असांजो नित्य शाश्वत संबंध आहे। ऐं असां नथा चऊं, तव्हां नथा चओ, भगवान चए तो, मामेवांश जीवलोके जीवभूत सनातन। त मुंहिंजो भगवान चए तो, तव्हां सभु जीव जेके आहियो, तव्हां मुंहिंजा अंश आहियो, मुंहिंजा ॿार आहियो, सनातन काल खां। त छा भगवान असांजी ज़रूरतनि खे न सम्झंदो? असां मनुष्य थी करे जेके भुलिजी था वञूं, असांखे पंहिंजे ॿार जे बारे में ख़बर आहे, भगवान खे न ख़बर आहे। त भगवान उन प्रार्थनाउनि खे ध्यानु ॾींदो आहे तुरंत, जिते ॿार भगवान खे घुरे थो, जिते असां वञूं था कि प्रभु मूंखे सिर्फ़ तव्हां खपो, तव्हांजो नालो प्रभु माने, तव्हांजो हरिनाम, तव्हांजो शुद्ध नाम माने ॾिभ ते हमेशा रहे, तव्हांजी कथा लीलाऊं माने कन में हमेशा पवन, माने अखियुनि जे सामने तव्हांजो हे सुंदर रूप मां ॾिसां, रोटी खायां मां प्रभु तव्हांजो प्रसाद भोग लॻाए खायां, स्मरण माने मन में रहे हमेशा तव्हांजो, हृदय में अची करे तव्हां बसो।
इहा प्रार्थना। बाक़ी तव्हांखे जेको खपे न खपे उहो त हले थो न संसार में, हलंदो रहंदो। हिकु अञा प्रार्थना असां ॾिसूं था, हे त द्रौपदी थी वई। हिकु मां नंढी तव्हांखे अजामिल, वो तो गजेंद्र जी प्रार्थना इलाही फेमस आहे। गजेंद्र हाथी आहे, हाथी प्रार्थना तो करे ऐं भगवान विष्णु पंहिंजे धाम छॾे करे हिते अचे तो बचाइण लाइ। सोचो, अजामिल हिकिड़ो ब्राह्मण जो पुटु हुयो, त 25 साल जो जॾहिं हुयो, उनजी घरवारी हुयसि, उनजा माउ पीउ हुयसि, जॾहिं 25 साल पहुतो त कीअं उनजी मती फिरी वियसि, हिकु वैश्या जे प्रति आसक्त थी वियो। त पहिरियों त हिन वैश्या खे वठी करे आयो घर में नौकराणी ठाहे करे, उन खां पोइ पंहिंजे ॿुढे माउ पीउ खे कढी, हलो ॿाहिरि निकिरो, पंहिंजी घरवारी खे भॼाई ऐं हिन वैश्या सां गॾु रहण लॻो। त हे त वैश्या आहे न, उनजो मन त गंदो आहे, उनजे हथ जी रोटी खाइण लॻो। हर कंहिंजे हथ जी रोटी न खाइणु खपे, उनजी चेतना फ़र्क़ु पवंदी आहे, त हिन जी चेतना ख़राबु थियनि। हे ब्राह्मण सभु भॻवान जी पाठ पूजा छॾे हाणे घर त हलाइणो आहे, हाणे ब्राह्मण खे ॿियो कुझु अचेसि कान, कोई यज्ञ लाइ घुराएसि कान। चई वैश्या जो मुड़ुसु, हिनखे केरु यज्ञ लाइ घुराईंदो? त पोइ कंहिंखां उधारी वठे, पैसा वापसि न करे, कॾहिं चोरी करे, कॾहिं डकैती करे, कंहिंजो मर्डर बि करे पैसनि लाइ, घर त हलाइणो आहे। ईअं कंदे कंदे 53 साल गुज़ारिया, हे थियो 88 साल जो, 63 साल गुज़ारिया, 25 खां 88 साल जो थी वियो, 10 ॿार ॼणी छॾियईं। लेकिन जेको सभिनि खां नंढो पुटु हुयुसि, भगवान जी कहिड़ी कृपा, जॾहिं उहो ॿार पैदा थियो साधू दर ते अची विया हुयसि। हिन घरवारी हथ में ॾिठो नंढो ॿार, त साधूअ पुछईंसि, हा माता तूं हिन जो नालो रखियो अथई छा? चई न बाबा न रखियो, तव्हां ई रखो, आया आहियो साधू दर ते आयो आहे, तव्हां ई नालो ॿुधायो। चई हिन नालो नारायण रखीसि। त हिन वैश्या चई हा सुठो नालो आहे नारायण। पहिरियों हिंदुस्तान में बि, भारत में, हिन दुनिया में रखंदा नालो संसार में भगवान, हाणे धीरे धीरे घटि थो थिए। फैशन नयो नयो थी वियो। अरे भगवान जो नालो रखंदव ॿार जो त हमेशह ॿार खे सॾु कंदा रहंदव, भगवान जो नालो जप कंदा रहंदासीं। असांजी संस्था में, इस्कॉन में, जॾहिं गुरु असांखे दीक्षा ॾे त नालो मटिजंदो आहे त चङा ॼणा आपत्ति कंदा आहिनि, छो नालो मटिजे थो? असांजो नालो डायरेक्ट कृष्ण सां जुड़ियल हूंदो, त कोई बि असांखे सॾु कंदो त हुनखे कृष्ण जो स्मरण थींदो। ऐं असां शरीर छॾंदे छॾंदे, कृष्ण चई न कि तव्हां यम यम मापी स्मरम भावम तजन्ते अन्ते कलवरम तम तम एवेति कौन्तेय सदा तत् भाव भाविता। जहिड़े भाव में शरीर छॾंदव उहा तव्हांखे सदगति या दुर्गति मिलंदी। त असां पंहिंजो नालो जप करूं त बि ठीकु आहे, जो कृष्ण जो नालो मिलियल आहे त कृष्ण जो नालो असांजो कान्हे। त अजामिल जॾहिं घर आयो, साधू त हली विया हुया, त घरवारी चई त हिन जो नालो नारायण साधू रखिया आहिनि। त अजामिल त हूअं ई नारायण जो भक्त हुयो, वाह सुठो नालो, इलाही सुहिणो नालो आहे नारायण। पोइ हमेशह नंढो ॿार त ज्यादा वरी वणंदो आहे न सभिनि खे, त नारायण हेॾे अचु, नारायण मुंहिंजी गोद में वेहे, उहो खाईंदो रहंदो अजामिल। त पंहिंजे पुट खे संत कयो, नारायण ये अंब खा, ये फुल्को खा, ढोढो खा। त सॼो ॾींहुं हुन सां खेॾंदो रहंदो, नारायण हे कर, नारायण हेॾे अचु, मूंखे भाकुर पाए। ईअं कंदे कंदे ॿुढो थी वियो 88 साल जो। पाप त कयईं पूरो ज़िंदगी भर, 63 साल त पाप कयईं। यमदूत अची वियुसि, जॾहिं टाइम अची वियुसि मृत्यु जो, त यमदूत अची पहुतसि। त यमदूतनि खे ॾिसी करे इलाही ॾकी वियो। 3 यमदूत ईंदा आहिनि सभिनि खे वठण लाइ, जेको बि पाप कंदो आहे। जो करे असां पंहिंजे शरीर सां पाप था करूं, पंहिंजी ज़बान सां पाप था करूं, ऐं पंहिंजे मन सां पाप था करूं। त 3 यमदूत आयसि, इलाही ॾकी वियो उन्हनि जो भयानक रूप ॾिसी करे। त हुन जो ॿार जेको नारायण हाणे 5 साल जो, थोरो दूर में खेॾे पियो, त उनखे सॾु कयईं, भाई हे केरु अची वियो, ॾकी वियो, त चई ओ नारायण।
बस नारायण चई रोवंदे रोवंदे पंहिंजे ॿार खे सॾु कयईं, ओ नारायण, ओ नारायण। हाणे उहो त पंहिंजे ॿार खे सॾु थो करे। 4 अक्षर जो नालो नारायण, जॾहिं 4 अक्षर जो नालो नारायण चई त 4 विष्णुदूत अची विया तुरंत, ऐं हिन यमदूतनि खे रोकियोंसि, चई अजामिल खे हथ बि न लाइजो। त यमदूत इलाही बहस कयंसि। विष्णुदूत चई जेको बि पाप आहे ख़तम थी वियो। हिन नाम जप कयईं, हिन नारायण खे पुकारियो अथई, असांजे स्वामी असांजे प्रभुअ खे पुकारियो अथई। जेको हिकु बार नारायण चए, कृष्ण चए, हरि चए, राम चए, हुनजो उद्धार थी वेंदो। हे त घणा ई बार चई चुकियो आहे भाई, कीअं पापी आहे हाणे? त चङी उते बहस थी, ऐं अजामिल ॿुधे थो, विष्णुदूत छा थो चए, यमदूत छा थो चए, विष्णुदूत छा थो चए, यमदूत छा थो चए, ॿुधी करे हरिनाम जी महिमा ॿुधई। इहो प्रार्थना बि ईअं न कयईं, न त इन त ईअं प्रार्थना बि न कई, मां भॻवान खे सॾु थो करां, तॾहिं बि भॻवान रक्षा कई। इहो असां ॿुधायूं था कि भॻवान खे ख़बर आहे तव्हांखे छा केॾी महिल खपे। घुरण जी आवश्यकता बि कान्हे कि प्रभु मूंखे रोटी ॾियो, मूंखे कपिड़ा ॾियो, मूंखे नौकरी ॾियो, असांजे घर में ॿारनि जो विहांउ कराए छॾियो। जेको थियणो उहो थींदो। अजामिल त भॻवान खे सॾु बि न कयईं, नारायण खे न, पंहिंजे पुट नारायण खे सॾु पियो करे। यमदूत चईंसि त पंहिंजे पुट खे सॾु थो करे, तव्हां छो अची वियो? चई भले पंहिंजे पुट खे सॾु थो करे, नालो त असांजे मालिक जो आहे न। नारायण नालो त मालिक जो आहे, त उधारी ते वेठो आहे। कंहिंजो नालो राम आहे, कंहिंजो कृष्ण आहे, कंहिंजो हरि आहे, त नाला उन्हनि जा थोड़ी, नाला त सभु कृष्ण भॻवान जा आहिनि न। त इहो ॿुधायूं था कि अजामिल पंहिंजी मुक्तिअ लाइ, मोक्ष लाइ भॻवान खे न प्रार्थना कई, पंहिंजे बचाव लाइ यमदूतनि खां भॻवान खे प्रार्थना न कयईं, तॾहिं बि भॻवान पंहिंजा दूत मोकिले छॾियईं। सोचो। हा, लेकिन इन कथा मां ग़लति उदाहरण न खणणु खपे। कोई चईंदो कि मां पाप करां ऐं बसि नारायण नारायण कंदो रहां, ठीकु थी वेंदुमि। इहो सभिनि खां वॾो अपराध आहे, पाप आहे। भॻवान इन्हनि खे कॾहिं माफ़ न कंदो जेको चईंदो मां नालो जप कंदुमि ऐं पाप बि कंदो रहंदुमि। जे चईंदा आहिनि न, मुंह में राम बगल में छुरी। त तव्हां नाम बि जप कंदव, भॻवान खे प्रार्थना बि कंदव ऐं पाप बि कंदव, त छा भॻवान खे न ख़बर पवंदी? त प्रार्थना में इलाही शक्ति आहे, ऐं प्रार्थना ई हिकु माध्यम आहे जेको असांखे भॻवान सां जोड़ंदो। हाणे कहिड़ी प्रार्थना कजे? कहिड़ी प्रार्थना कजे? प्रार्थना त उहा कजे जेके असांखे असांजे प्रभुअ सां, असांजे स्वामीअ सां नित्य शाश्वत रूप सां वापसि जोड़े छॾे। असां दुख में छो आहियूं? असां दुख में आहियूं जो करे असां भॻवान सां दूर आहियूं। भॻवान सां जुड़ंदासीं, हड़ई दुख ख़तम थी वेंदा। कृष्ण सूर्य सम माया हया अंधकार, जहां कृष्ण तहां नहीं माया रा अधिकार। कृष्ण त सूर्य सम आहे, सूर्य वांगुरु आहे। हिकु बार सूर्य चमकी वियो त सॼो उजालो थी वेंदो, सॼो दुख अंधेरो जीवन में ख़तम थी वेंदो। त बसि कृष्ण खे वठी अचो पंहिंजे जीवन में, बाक़ी कुझु न लॻंदो तव्हांखे। पांडव वनवास में बि ख़ुशि हुया। युधिष्ठिर चई केतिरो सुठो समय आहे, चई प्रभु तव्हां आयो। कुंती महारानी प्रार्थना थी करे, मूंखे दुख ॾियो अञा, जो कुझु दुख में तव्हां मां सां गॾु हूंदव प्रभु। त भक्त सुख दुख सां न ॾकंदो, उहो त बसि घुरंदो। त ये प्रार्थना भगवान कृष्ण ऐं राधा रानी, राधा ऐं कृष्ण ॿई जुड़ी वेंदा आहिनि त इहो ठहींदा आहिनि श्री कृष्ण चैतन्य। श्री कृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नहीं अन्य। यही राधा कृष्ण जो मिलन रूप आहे। और जॾहिं चैतन्य महाप्रभु 530 साल पहिरियों भगवान हिते प्रकट थिया आहिनि धराधाम ते, हिन भूमिअ ते मायापुर धाम में, त उन्हनि सिखायो, भगवान पाण अची भक्त जे रूप में आया। चई हिकु सिर्फ़ प्रार्थना करो भगवान खे, प्रभु मूंखे पंहिंजी सेवा में लॻायो।
हे राधा रानी मांखे पंहिंजे स्वामी कृष्ण जी सेवा में लगायो, हे कृष्ण मांखे सेवा में लगायो, बस। और यही प्रार्थना कि असां महामंत्र चईंदा आहियूं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। यही प्रार्थना है। हरे कृष्ण मंत्र जप करो, इहो ही भाव रखो, प्रभु असांखे पंहिंजी सेवा में लगायो, बस। राधा रानी भगवान कृष्ण जी सभिनि खां वॾी भक्त आहे, त असां डायरेक्ट कृष्ण ते वञो, इन करे हरे कृष्ण चईंदा आहियूं। राधा कृष्ण लक्ष्मी नारायण पहिरियों मां वटि वञो, उहो असांखे सेवा में लॻाईंदी। त इहा बेस्ट प्रार्थना आहे। हरे कृष्ण मंत्र सभिनि खां बेस्ट प्रार्थना आहे, सभिनि खां सरल, इन करे हिनखे महामंत्र चयो आहे। साढे शास्त्रनि में अहिड़ो मंत्र कान्हे। ब्रह्मा जी चईंसि नारद खे, इति षोडशक नामनाम कली कल्मश नाशनम, जेको हे 16 शब्दनि जो नालो आहे नारद, इहो कली संतरण उपनिषद में इहो आहे। नारद मुनि पंहिंजे पीउ ब्रह्मा खां पुछे तो, ब्रह्मा चईंसि नारद जेको हे 16 शब्दनि जो नालो आहे कली कल्मश नाशनम, इहो ख़तम कंदो आहे। ऐं मां तोखे चवां थो, ब्रह्मा चईंसि नारद खे, मां तोखे चवां थो, सर्व वेदेषु दृश्यते, मां सभु वेद पुराण पढ़िया, इन खां मथे कोई उपाय न मिलियो। इहो बेस्ट आहे। भगवान जो इहो नालो ब्रह्मा, ब्रह्मा सॼे ब्रह्मांड जो सभिनि खां वॾो, सभिनि खां पहिरियों जीव, भगवान जो पहिरियों ॿार, उहो नारद खे चए थो कि इहो हरे कृष्ण महामंत्र इन खां वॾो कुझु आहे ई कान। श्रील भक्तिविनोद ठाकुर असांजा हिकिड़ो महान आचार्य, अॼु खां 150 साल पहिरियों, उन्हनि बि इहो ई चयो, नाम बिना किछु नहीं कोहार, 14 भुवन माझे, कि नाम जे बिना इन सॼे 14 लोकनि में कुझु कान्हे को। तो इहो हरे कृष्ण मंत्र जप करो, भगवान सां जुड़ो, सभिनि खां सरल उपाय। द्रौपदी सिर्फ नाम ही तो जप कई न, ॿियो छा कई। लेकिन इहो अगरि नाम जप करण खां तव्हां चालू करो, थोड़ो थोड़ो पंहिंजे जीवन में बदलाव आणो, जीअं भगवान चाहे तो असां उअं जियूं, असांजे भले लाइ। माउ पीउ चईंदा आहिनि ॿार खे, बेटा तूं हीअं कर, त ॿार जे भले लाइ कंदा आहिनि। त भगवान असांखे कुझु चए तो असांजे भले लाइ, उहो गीता में ॾिनल आहे। त इहो नाम जप करो, भगवान सां कनेक्ट थियो। जीअं फोन चार्ज थी वेंदी आहे, ईअं असां सुपर चार्ज थी वेंदासीं, ऐं हमेशह चार्ज में ई रहंदव, आनंद में रहंदव। इन संसार जो सुख ऐं दुख तव्हांखे परिवर्तन, तव्हांखे कुझु प्रभाव न विझी पाईंदो। तव्हां पंहिंजे रमण में रहंदव, आनंद में रहंदव। त इहो हरे कृष्ण मंत्र जप करो, भगवत गीता पढ़ो, ऐं पंहिंजो लाइफ स्टाइल खे उहो ऑर्गेनाइज करो कि तव्हां प्रभु सां हमेशह जुड़ियल रहो। हरे कृष्ण।